अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सुभान अल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। सुभान अल्लाह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़कान क़ाब क़ौसैनि औ अदना सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह। नबी के नाम पर 100 जां से जो कुर्बान होते हैं, खुदा शाहिद वही तो साहिबे ईमान होते हैं। सुभान अल्लाह। जो उनके जिक्र की महफिल सजाते हैं मोहब्बत से, रसूलुल्लाह उनके घर में खुद मेहमान होते हैं। सुभान अल्लाह। हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमायो त वहदहु ला शरीक लहू चई चमतो आओ फर्ज वाजिब सुन्नतूं तन्यों तरकम पा तो सदी तस्बीह पढ़ण साण पुजा नागा पंहिंजे नफ्स खे का सही राह सुहा सदी दोज़ख को उॾाई न अचे। सुभान अल्लाह। मुंहिंजा मुआज़िज़ मुसलमान भाइरो अज़ीज़ दोस्तो, अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांजो असांजो सभिनी जो हिन मस्जिद शरीफ में नौशर फिरोज़ जे सुहिणे नूरानी रूहानी प्रोग्राम में अचण वेहण ॿुधाइण ऐं दिलि सां मुहबत सां ॿुधण आख़िर में उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। असांजे प्यारे दोस्त ऐं भाउ एहतशाम कादरी साहिब असांखे दावत ॾिनी। नात खान आहे ऐं नात खान प्रोग्राम घटि कंदा आहिनि, अटेंड कंदा आहिनि, पर दिलचस्पी इन पासे घटि हूंदी आहे। हिन वीचारे जी दिलि में आयो त यारी शरीफ़ थींदी रहंदी आहे, तव्हां बि अचो। अल्लाह ताला मौक़े जी मुनासिबत सां हाज़िरीअ जी तौफ़ीक़ अता फरमाई। आमीन। काफ़ी निस्बतूं आहिनि हिन प्रोग्राम खे। रजब महीने खे हिकु त रजब महीनो खुद एक अजीम मौजू आहे। सुभान अल्लाह। सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी हदीस मुबारक आ त रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आहे। 12 ही महीना अल्लाह जा, पर रजब जे लाइ फरमायूं त अल्लाह जो महीनो व शाबान शहरी
शाबान मुंहिंजो महीनो आ। सरकार मदीने जा साईंदा फरमाइन व रमज़ान शहर उम्मती। सुभान अल्लाह। रमज़ान सॼी उम्मत जो महीनो आ। तो मुंहिंजा प्यारा भाउ, तमाम घणियूं फज़ीलतूं, बरकतूं, रहमतूं हिन रजब महीने के ॿी हदीस मुबारक में ईअं बीठो आ त रजब नाले जन्नत में हिकिड़ी नहर आ जंहिंजो पाणी माखीअ खां वधीक मिठो, मुश्क खां वधीक खुशबूदार ऐं खीर खां वधीक सुफ़ेद। सुभान अल्लाह। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन भले खुशबूदार मिठे सफेद सुहिणे पानी के केड़ा खुश नसीब पियंदा। मदीने जे साईं फरमायो त जेके रजब महीने में रोजा रखंदा ऐं अल्लाह जी इबादत कंदा। सुभान अल्लाह। तमाम घणियूं फज़ीलतूं आहिनि रजब महीने जूं। रजब निकतला तरजीब मां यानी ताज़ीम वारो महीनो, हुरमत वारनि महीननि मां जन महीननि जो अल्लाह कुरान में ज़िक्र कयो आहे त इन इद्दत शुहूर इंदल्लाह हिस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावाति वल अर्द मिनहा अर्बअतुन हुरम। अल्लाह तो फरमाए त असां अल्लाह वटि महीननि जो हिसाब 12 महीना। घणा? 12 महीना फी किताबिल्लाह, अल्लाह जे किताब लोहे महफूज में। कदे खां यौम खलक़स समावाति वल अर्द, जे ॾींहुं आसमान ऐं ज़मीनूं अल्लाह ठाहियूं उन ॾींहं खां 12 महीना ठाहिया विया। पर अल्लाह जे क़ुरान फरमायो त मिनहा अर्बअतुन हुरम, उन्हनि मां 4 इज्जत वारा। सुभान अल्लाह। महीना सब इज्जत वारा। पर चैन जे अदद सां इन आयत मां मालूम थियो त 4 जे अदद सां अल्लाह जो प्यार आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह ॾाढी चवा। सुभान अल्लाह। मुंहिंजा मिठा, 4 जो अदद पसंदीदा अदद आ। सुन्नीअ खे वणे थो, कुरान मां सबूत मिले थो, वॾा आसमानी किताब भी 4, मलाइक वॾा 4। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, काबा भी 4 आहिनि। हिकिड़ो चौथे आसमान ते बैतुल मामूर मलाइकनि जो काबो आ। ॿियो बैतुल इज्जत जेको पहिरें आसमान ते आ। टियों बैतुल मक़दस मस्जिद अक्सा। चौथो बैतुल्लाह जेॾे तुंहिंजो मुंहिंजो मुंहुं आ। सुभान अल्लाह। 4 काबा आहिनि। तो कुरान फरमायो त मिनहा अर्बअतुन हुरम, उन्हनि 12 महीननि मां अल्लाह जो कुरान तो फरमाए त 4 इज्जत वारा, अज़मत वारा, हुरमत वारा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिन दुनिया जे तख़्ते ते जलवे अफरोज़ थियण खां अॻु में अॻियनि नबियनि जी शरीयत में बि इन्हनि 4 महीननि जी ताज़ीम कई वेंदी हुई, इज्जत कई वेंदी हुई। मुंहिंजे महबूब उहा इज्जत जी बहाल कई। सुभान अल्लाह। रमजान जा रोजा हिन उम्मत के नेमत मिलिया, फर्ज थी मिलिया, अल्लाह जे तरफ वॾो इनाम थी मिलियो। ऐं 12 महीननि मां कुरान में नालो सिर्फ रमजान जो आहे, शहर रमजान अल्लज़ी उनज़िल फीहिल कुरान। रमजान जो उहो महीनो आहे जंहिंमें कुरान नाज़िल थियो। सुभान अल्लाह। पर रजब महीनो भी हुरमत वारनि महीननि मां आहे। हिक इहा इन जी वॾी अज़मत आहे। इन ते बि काफ़ी हद ताईं ॻाल्हाए सघिजे थो। ॿी हिन महीने जी अज़मत इहा आहे जो हिन महीने के कदीम ज़माने में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा असहाब, अहल बैत, ताबईन उहो दौर ज़कात जो महीनो सदीदा हा ऐं ज़कात ॾींदा हा। त जंहिंखे ज़कात ॾियूं उहो रमज़ान लाइ अन्न बि वठे, ईद जा कपड़ा बि वठे, सिबराए बि सघे। त असां मुस्लमाननि सां, सरमाएदारनि सां, उहो मिस्कीन जंहिंखे ज़कात ॾियूं उहो बि गॾिजी रोज़ा बि रखे, ईद बि पढ़े, ख़ुशि बि थिए। सुभान अल्लाह। ज़कात जो महीनो जिन खे सॼो वेंदो आहे। ऐं टी फज़ीलत त हिन महीने जी 13 तारीख़ मौला अली मुश्किल कुशा जी विलादत मुबारक आहे। सुभान अल्लाह। चौथी फज़ीलत त हिन महीने में ॿिया भी काफ़ी वाक़ियात आहिनि, पर अज़ीम वाक़ियो जंहिं वाक़िए पढ़ण सां, जंहिं वाक़िए ॿुधाइण सां, जंहिं वाक़िए ॿुधण सां ईमान वारे जी रग रग वार वार ठरी पवंदो आहे। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह जो नथी अचे तां जी मजबूरी आ जे अचे त पोइ वॾे आवाज़ सां ज़रूरी आ सुभान अल्लाह इनते न कंहिं फिरके न फिरकीअ जो एतिराज़ आहे सिर्फ़ शैतान जो एतिराज़ आहे त सुभान अल्लाह तस्बीह आहे तस्बीह जी इन जी माना आहे अल्लाह पाक आहे चऊं त बि पाक न चऊं त बि पाक पर जॾहिं तस्बीह को बानो पढ़ंदो आहे मस्जिद में घर में हलंदे वेठे लेटे कहिड़ी बि हालत में भली बिना वज़ू हुजे त उन जे आमाल नामे में 90 नेकियूं अल्लाह लिखराए छॾींदो आहे जो सुभान अल्लाह क़ुरान जो अखर आहे क़ुरान जो सुहिणो जुमिलो आहे इहो जुमिलो पढ़ियल बि चई सघे थो अणपढ़ियल बि चई सघे थो 90 नेकियूं मिलंदियूं 90 गुनाह मिटजी वेंदा 90 जन्नत में दर्जात बुलंद थी वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो अज़ीम मौजज़ो जंहिंखे असां मेराज सॾींदा आहियूं सुभान अल्लाह सरकार रब कायनात जो दीदार कयो हकीकी जलवो ॾिठो ज़िमनन मेराज जी हिकमत बयान कंदो हलां हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह सरकार जी आमद खां अॻ में ज़ाहिरी जलवे मुबारक खां अॻ में जेके 1.25 लख कमो बेश नबी दुनिया जे तख्ते ते आया आदम अलैहिस्सलाम जो कलमो आ ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दाऊद खलीफतुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे ते आखिरी शरीयत मुकम्मल थई आखिरी कलमे ते आखिरी नबूवत मुकम्मल थई आखिरी कलमे ते आखिरी रिसालत मुकम्मल थई आखिरी कलमे ते नबियन जो अचण बंद थियो क़यामत ताईं मुंहिंजे नबीअ जी नबूवत जारी रहंदी सुभान अल्लाह रिसालत जारी रहंदी मुसलमान कलमा पढ़ंदा पर कोई न कलमे जे नूरानी कोट में ओड ईंदो वाणियो ईंदो सिख ईंदो हील ईंदो उहो भी ईमानदार बणजी वेंदो मदीने जा साईं था फरमान इल्लल इस्लाम यदिम मा कान क़ब्लहु जेको इस्लाम में दाखिल थे इस्लाम जे नूरानी कोट में अचे अॻियो सॼो दफ़्तर गुनाहन वारो रब धोई छॾींदुसि सुभान अल्लाह मिटाए छॾींदुसि बख़्शे छॾींदुसि सुभान अल्लाह इस्लाम अहिड़ो नूरानी मज़हब आहे हाणे के लिबरल के कम्युनिस्ट दहरी ज़हन जा नौजवान पान के कामरेड सॾाइण वारा पान के कौमप्रस्त सॾाइण वारा उन्हनि खे अजरक ते गैरत ईंदी आहे असांखे बि अजरक वणे थो सिंध जी सुखड़ी आहे सिंध जी सोहा उन्हनि सिंधी टोपी ते बि विढ़नि था इहा बि असांजे लाइ भली आहे असां इन जो बि एहतराम कयूं था पर काइनात जूं टोपियूं गॾु कर काइनात जा कपड़ा गॾु कर इन्हनि जी अज़मत मुंहिंजे नबीअ जी नालैन पाक खां बि घटि आहे सुभान अल्लाह जेकर तोखे तुंहिंजी सिकाफ़त वणे थी त असांखे नबीअ जी शरीयत वणे थी सुभान अल्लाह तू माण्हुनि खे धोखो न ॾे अवाम खे धोखो न ॾे तू क़ुरान जे पासे अच शरीयत जे पासे अच जेके अल्लाह जा कामिल वली आहिनि अल्लाह जा प्यारा आहिनि उन्हनि बि शरीयत जो पासो वरितो आहे सुभान अल्लाह अचो मां तव्हांखे भिटाई सोने ॾे वठी हलां ॾाढे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह भिटाई तो फरमाए त शीनऊं शरीयत जा ताबे थिया तमाम सुभान अल्लाह शरीयत चइबो आहे 5 वक्त नमाज पढ़ण रमज़ान जा 30 रोज़ा रखण ऐं शरीयत चइबो आहे ताक़त आहे त हज करण मस्जिदूं आबाद करण नबी पाक जे सोने नक्शे कदम ते हलण इनखे शरीयत चइबो आहे त मुंहिंजा अदा मुसलमाननि जे लॻनि जी हिफ़ाज़त करण मुसलमाननि खे जान माल जी हिफ़ाज़त करण मफाड़े वारनि खे न ईज़ाइण इहा मुंहिंजे नबी पाक जी सुहिणी शरीयत आहे सुभान अल्लाह सुर राम किलीअ में
मुलन ते त बैत मवालिन खे घणा याद आहिनि, कामरेडन खे घणा याद आहिनि। हथरादो पूरा बैत ठाहे भिटाई ते बोतान हणदा अजी केर मूंसां बि वेहे त मां भिटाई जे रिसाले ते हिकिड़ो कलाक न 2 कलाक बि ॻाल्हायां, जान न छॾाए सघंदो फ़क़ीर वांगुरु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जट जा पुट नालो भिटाई जो खणी शरीयत तोहीन कंदा, अच त भिटाई छा थो फरमाए, ॾाढो सुभान अल्लाह पढ़ सुणा। सुभान अल्लाह। भिटाई तो फरमाए सुर राम किलीअ में शीनऊं शरीयत जा ताबे थिया तमाम, सुभान अल्लाह। तनखे तरीक़त जो मन में मच मुदाम, हलिया हकीकत सां मुहा मारफत मुकाम, जुग पीताऊं जाम गुरखे गॾिया कापड़ी। सुभान अल्लाह। इहो सुर राम किली अचो तो सुर सोहणीअ में भिटाई छा थो फरमाए ॿुधंदो। हथरात खणो सोना। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अबा मुक़रर चाही दुआ त जमायत जो ज़हन बि छिकियां, जमायत खे तव्हां जेको हारी हूंदो चवंदो त बनीअ खे सिधो करे पोइ विच छटिया त गुल फुटनि। सुभान अल्लाह। दुकानदार फरियो ॾींदो आहे ऐं अॻियां वॾा वॾा बोर्ड हणंदो आहे, शहर वारा आहे हुन दिन करे मिसाल ॾींदो हलां, वॾा बोर्ड दुकान जा हणंदो, नाला लिखंदो, शयूं बि लिखंदो। जेकॾहिं होटल वारो आहे त ॿकिरनि जा हेॾा सिंग ऐं पुठा छापे रखींदो त गिराक अचनि त बेला मचनि। सिंधी सभा जहिड़ा होटल ते वठंदा आहिनि, गलो खुलियो पियो हूंदो आहे, टोपी निराड़ ते हूंदी आहे, हिते टंक हूंदी आहे, सिगरेटो हिते विझंदा, पोइ सुबुह खां शाम ते वेठा हूंदा, न गऊं जी ख़बर, न मेह जी ख़बर, न शरीयत जी ख़बर, न घर जी ख़बर। सुभान अल्लाह। अदा मुंहिंजी तकरीर थोड़ी तिखी हूंदी आहे, पर मलेरिया जे मरीज़ खे डॉक्टर ॾींदा आहिनि कड़ी दवा। सुभान अल्लाह। मलेरिया जे मरीज़ खे डॉक्टर ॾींदा आहिनि कड़ी दवा, खाइण ॾुखी लॻंदी अथसि, पर हक़ीक़ी फ़ाइदो हूंदो ई उन में अथसि। सुभान अल्लाह। का फ़क़ीर जी तिखी ॻाल्हि लॻे त वञी पंहिंजे मोहन खे सांढजा, मौला अली जो कौला, कंहिंजो कौला? मौला अलीअ जो कौला त हक़ जी ॻाल्हि जॾहिं को मुस्लमान कंदो आहे त मोमिन जी दिलि ठरी पवंदी आहे, चवंदो आहे सच थो चवे। सुभान अल्लाह। पर हक़ जी ॻाल्हि को कंदो आहे त मुनाफ़िक जी दिलि सड़ंदी आहे, इहो वरी असांखे हीअं थो चवे। सुभान अल्लाह। असां त मोमिन आहियूं, मस्जिद में मोमिन ईंदा आहिनि, सुभान अल्लाह। ऐं ॿुधी ख़ुशि बि मोमिन थींदा आहिनि, हक़ जी ॻाल्हि क़बूल बि मोमिन कंदो आहे, ऐं हक़ जी ॻाल्हि खे तस्लीम बि मोमिन कंदो आहे। मुंहिंजा प्यारा भाउ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सुर सोणी में तो फरमाए त सारे सिख सबक सोणी शरीयत जो, सुभान अल्लाह। तरीक़त तिखो है हकीकत जो हक़, मारिफत मरक असुर आशिकन खे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके नबी रसूल सगोरा शरीयतूं खणी आया, नबूवतूं खणी आया, हर नबी पंहिंजी पंहिंजी उम्मत खे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ायो। सुभान अल्लाह। हर नबी वो कंहिंजे कलमे में कंहिंजो कलमो आदम सफ़ीउल्लाह सां मुकमिल थियो, कंहिंजो कलमो इब्राहिम खलीलुल्लाह सां मुकमिल थियो। बहरहाल असांजे महबूब जो कलमो मुहम्मद रसूलुल्लाह सां मुकमिल आहे। सुभान अल्लाह। रसूल जी मदीने वारे साईं जी नबूवत भी हलंदी, रिसालत भी हलंदी, क़यामत ताईं उम्मत भी हलंदी, ऐं गैरत भी हलंदी। इंसान सियासत न हलंदी, ये सियासत ना है, ये निज दीन आ, निज महबूब जी शरीयत आ, जंहिंते असां अवाम खे दावत ॾेई रहिया आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाउ हर नबी जॾहिं पंहिंजी पंहिंजी उम्मत खे कलमे जी दावत ॾिनी, ईमान जी दावत ॾिनी, त हर नबीअ सां सुवाल थींदो हो जंहिं रब ॾे सॼो था, जंहिं रब जी शरीयत ॾे सॼो था, जंहिं रब जी बारगाह में इबादत ॾे सॼो था, रब खे ॾिठो अथव? नंढा चुप करे थोरो हेॾे थी वे, शाबाश तव्हांजो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हर नबी जॾहिं जॾहिं जंहिं वक़्त में इंसान ज़ात खे अल्लाह ॾे सॼो त उनखे उम्मत छा चयो त जंहिं रब ॾे सॼी थो उनजो
दीदार कयो थई या न छो तो उन वक्त में मानू कंदा हा के नांगन जी पूजा के सिज चंद्र के सजदा कंदा हा के बाह जो मच बारे उनके सजदा कंदा हा के हथ जा पुत ठाए पैसे वारो लोह जो सोन जो पुत वठंदो हो को पितल जो को चांदी जो को पत्थर जो को काठ जो जंजी जड़ी हैसियत सुभान अल्लाह एड़ा पुत मानू हथ जा ठाए घरन में रखी सजदा उन्हें के कंदा बार रांदिका खेडन हे वरी उनके सजदा कर सुभान अल्लाह असा जा बारन सा रांद खेडन आन उठन दंदन घोड़न सा ओ हथ जा ठेर सा काफर सजदा कंदा हा वो नबी उनन के झलीदा हा वो इनकारी मानू जिद्दी मानू के शल रब हिदायत करे गद हुआ जिद्दी मानू ओ जिद्दी जानवर उनके बेड़े में जरे चाड़ीदा न त पुठी बेड़े दे कंदा थस गद के आई मुंडी हेडे कंदा थस वो छिकींदस अञा पोइ चईंदो वो छिकींदस त फक कोई बेड़े में कंदो खानी परी भरेला वी सुभान अल्लाह जिद के जेके रब दे उनके रब हिदायत जे जे अंदर में जे वजूद में जे दिमाग में जिद हुजे त मानू जिद्दी के कुछ न तो करे सके मुजा मिठा त जिद्दी मानू नबियन के चवन साईं केड़ो रब ता जो लोह जो आ पत्थर जो आ सोन जो आ छा जो आ नबी सगोरा तारीफ कंदा त बेमिसरा जान जो जोड़ी दड़ा के उनके खलक्यो ना है पाण खालिक पर उनके समझ में नहीं दो वो अंधगा सवाल नबियन सा कंदा हा ओ इहे भी सवाल कंदा त रब के ॾिठो थव सभनी नबियन जो आवाज यो त सा रब के ॾिठो ना है जिब्राइल का बुधी सा मयो त रब हिक आ जने वारो आयो तुझे मुझे नबी जो आखिरी नबी जो त अल्लाह अज़्ज़ व जल कायनात जो खालिक मालिक जहान जो जोड़ींदड़ सीनन जा राज जानदड़ ओ तो जाने पियो जरे मुझो नबी नबियन जो नबी कायनात जो नबी अर्शन जो नबी फर्श जो नबी इंसानन जो नबी मलाइकन जिन्नन देवन पखिन परंदन कायनात जे सरे सरे जो नबी जरे नबूवत रिसालत जो ऐलान कंदो त मानू उन खां भी अंधगा सवाल कंदा इन करे महबूब खां जो सवाल कन सरकार के घुराए रब मेराज करायो मस्जिद हरम खां मक्के पाक वाली मस्जिद खां अक्सा मस्जिद ताईं इहो मुफस्सिरन लिखियो आ असरा चाहे असरा इनके लिखियो आ ऐं अक्सा मस्जिद खां सतन आसमानन ताईं इहो मेराज सतन आसमानन का मथे एराज तिन हिस्सन में बुजुर्गन नबी पाक जे मेराज के आंदो मां सिर्फ हिकड़ो वाक्यो मेराज जो हिकड़ी गाल मौला अली जी करे हिकड़ी करामत दस्तगी जी बयान करे मां दुआ घुरंस गडे जो सुभान अल्लाह मुजा अजीज भाउ कुरान जी आयत पढ़ियो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए फकान काब कौसैन औ अदना अल्लाह तो फरमाए मुझो महबूब मेराज वारी रात एतरो त वो बेछो हो बिन कमानन जेतरी बकम कमान ही डोड़ी हुंदिया बीब डोड़ी हुंदिया वही कमानो ही पाण में मिलन अल्लाह तो फरमाए औ अदना इन खां भी बेछो हो सबब छाए कुरान अरबन जी बोली में नाज़िल थियो कुरान एड़े दौर में नाज़िल थियो जेके अरब हुआ खिताब उनन सा हो हालांकि क़यामत ताईं रुगो उन दौर ताईं नाहे अल्लाह तबारक व तआला उन्हन जे लहजे में मां छो त सिंधी आया नौशहरी वारन सा सिंधी थो ॻाल्हायां सराइकी भी ॻाल्हाए वेंदो आहियां उर्दू भी खाबड़ साजड़ ॻाल्हाए वेंदो आहियां बगड़ा बियूं बोलियूं मूंखे नथियूं अचनि सही आहे जहिड़ी आम ॻाल्हि खे समझे उन्हनि जे लहजे में ॻाल्हाइबो आहे उहे जेके अरब हुआ उन्हनि में रीतूं रस्मूं हुयूं हर क़ौम में रस्मूं रीतूं तौर तरीक़ा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि असांजे नौशहरे में अल्लाह न करे ब माण्हू पाण में विढ़ी पवंदा नवाब शाह में ब माण्हू पाण में विढ़ी पवंदा पोइ फ़ैसिलो ईंदो आहे कंहिं एमपीए एमएनए के वॾेरे नंढेरे वटि पोइ उहे फ़ैसिला कंदा या को के ख़ुशि नसीब वरी आलिमन खां फ़ैसिला कराईंदा आहिनि
जो हक़ जो फ़ैसिलो ख़ुदा करे केर करे पोइ रवाज असांजे मुल्क में रवाज छाजो आहे रस्म कहिड़ी आहे त पोइ ॻाल्हियूं ॿुधी ॾोहीअ खे ॾोही करे या उन्हनि खे राज़ी करे पोइ फतवा जारी थींदी आहे त उथो भाकुर पायो ईअं असां वटि इहा रस्म आहे पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्त में या सरकार जे जलवे खां अॻु में जेके काफ़िर हुआ पाण में विढ़ंदा हुआ थोरी थोरी ॻाल्हि ते अटकजी पवंदा हुआ समय हिक ॿिए जा खून करे छॾींदा हुआ कबीलाई झेड़ा कंदा हुआ जॾहिं उन्हनि जो ठाह थींदो हो त असां वांगुरु ठाह न थींदो हो हुन क़ौम जो लट सरदार बि ईंदो हो हुन क़ौम जो बि लट सरदार ईंदो हो इन आयत जे तफ़सीर में मुफ़स्सिरन लिखियो आहे त पोइ ॿई सरदार अकेला न ईंदा हज़ारे हुन जी रैयत जा माण्हू बि गॾु हज़ारे हुन जी रैयत जा माण्हू बि गॾु पोइ हिकिड़े मैदान मुक़ररु कंदा हुआ उते अची बीही हो बि पंहिंजी कमान कढंदो हो बि पंहिंजी कमान कढंदो हो जेके कमानूं अॻु में तीर विझी हिक ॿिए जा सीना फाड़ींदा हुआ तीर विझी हिक ॿिए खे समय हज़ारे खून करे छॾींदा हुआ अॼु जॾहिं हुनजे ठाह जो टाइम आयो त हाणे हुन बि तीर कमान खई हुन भी कमान खयो हुन सां भी हज़ारे माण्हू गॾु हुन सां भी हज़ारे माण्हू गॾु पोइ हिकिड़े मैदान खे मुक़ररु करे उते अची बीही पोइ हो पंहिंजी क़ौम खे रैयत खे चवंदो हेॾे ॾिसो हो पंहिंजी रैयत खे चवंदो हेॾे ॾिसो पोइ हीअं तीर हो पंहिंजी कमान में विझंदो हो पंहिंजी कमान में तीर विझी ॿई अची हीअं कमानूं हीअं मिलाईंदा हुआ हीअं ॿई गोलाई हूंदियूं आहिनि उन विच में तीर विझी ता ज़ह बदबो छॾबो आहे तो गोली वारो कम कंदी ही वो ॿई कमानूं हीअं अची ॿई लट सरदार हीअं मिलाईंदा मिलाए हीअं करे पोइ हिकिड़े तीर खे ॿई गॾु छॾींदा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह असल में जी उन्हनि वटि हिकमत छा हुई सबब इहो हो त हुन जी रैयत बि ॾिसे हुन जी रैयत बि ॾिसे हुन जी क़ौम बि ॾिसे हुन जी क़ौम बि ॾिसे त अॼु उहे जेके कमानूं जेके तीर हिक ॿिए जे खून जा प्यासा हुआ अॼु पाण में मिली विया अॼु पाण में मिली विया आहिनि जुदायूं ख़तम थी वियूं वेछ बीछा ख़तम थी विया झेड़ा बंदि थी विया हाणे अॼु खां पोइ न थींदो जेको तुंहिंजो दुश्मन आहे उहो मुंहिंजो दुश्मन आहे जंहिंजो तोसां ठाह हुआ उनजो मूंसां ठाह हुआ अॼु जेकी जुदायूं हुयूं अॼु सभु ख़तम थी वियूं हाणे उहे उन्हनि वटि रस्मूं उन्हनि वटि वेझे थियण जा तरीक़ा इहे हूंदा हुआ अल्लाह क़ुरान नाज़िल कयो उन्हनि जे लहजे में उन्हनि जी रस्म में क़ुरान रब जो आहे कलाम रब जो आहे सम्झण वारा उहे अरब हुआ अल्लाह तो फरमाए त मुंहिंजो महबूब ॾाढे जो सुभान अल्लाह रबी महबूब जी तारीफ़ ईअं थो करे वन नजमे इज़ा हवा कसम आहे उन नूरानी तारे जो इज़ा हवा जॾहिं लहे सरकार बेमिसल नूर सितारनि खां वधीक तजला अर्शन ते आसमाननि खां मथे वञी जॾहिं मोटियो माण्हू एतिराज़ करण लॻा कीअं वियो रस्तो भुलिजी वियो हूंदो रब तो फरमाए वन नजमे मूंखे कसम आहे उन नूरानी तारे जो इज़ा हवा जॾहिं लहे मा दल साहिबुकुम व मा गवा ओ मके वारा मेराज ते एतिराज़ करण वारा महबूब जो मथे वञण खे न वञण वारा मुझो तहां साथी तहां सां गॾु रहण वारो तहां जे शहर में रहण वारो आसमाननि वारो रस्तो न भुलियो सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वही यूहा अल्लाह तो फरमाए त ही पंहिंजी सद सां पंहिंजी मर्ज़ीअ सां न ॻाल्हाईंदो आहे जेकी लफ़्ज़ मुबारक चोरींदो आहे रब जी वही हूंदी आहे सुभान अल्लाह तो मुझा प्यारा दोस्तों ये कुरान हलंदो अचे तो वक्त अल्लाह तो फरमाए त हाणे एतिरो मूंखे वेझो हो जेतिरो कमानूं हूंदियूं आहिनि उहे पाण में मिलंदियूं आहिनि ऐं अदना बल्कि इन खां बि मुंहिंजो महबूब वेझो मुंहिंजा अज़ीज़ भाउ अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे महबूब खे काइनात जे महबूब खे मथे घुराए एडो वेझो एडो भलो सफर कराए मेराज कराए छा मकसद हो त को अगर महबूब सां इतराज करे त
महबूब तो रब के ॾिठो आया न 1.25 लख नबियन त पंहिंजी उम्मत खे चयो त असां जिब्राइल खां ॿुधो आहे त रब आहे पर मुंहिंजो महबूब चवे त मर आनी फ़क़द रअल हक़ जे मूंखे ॾिठो त ख़ुदा खे ॾिठो सुभान अल्लाह हक़ ने फरमाया जलवे मेरे देख ले मैं तुझे देख लूं तो मुझे देख ले तो मुझे देख ले वो तुझे देख ले देखने का मजा आज की रात है तू न मुझसे अलग न मैं तुझसे जुदा जो तेरा हो गया वो मेरा हो गया महबूब के जो है तुझसे अलग जो है तुझसे अलग वो है मुझसे अलग जो तेरा हो गया वो मेरा हो गया जो है तुझसे फिरा वो है मुझसे फिरा बस यही फैसला आज की रात है सुभान अल्लाह अब्र रहमत है आलम पे छाए हुए अर्श से आसमां से मलाइक आए हुए सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे मेरा जमीन सरकार 50 वक्त नमाज खयो रब खां तोहफा वठो उम्मत दे अजर पिया 6 आसमान ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम दीदार कयो मुंहिंजे महबूब जो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजी उम्मत जो तजुर्बो आहे ये तुंहिंजा उम्मती नौशर वारा 50 वक्त को न पढ़ंदा हाणे वरी इते बि माण्हुनि वरी पंहिंजो खोपड़ी वारो खुटल अकुल इस्तेमाल कयो आहे छा भला असांजे नबी खे ख़बर न हुई त कोन पढ़ंदा पर मूसा पियो सेखारे वड़े सुरीला पुट आहे तुंहिंजी सोच सुभान अल्लाह इनमां हिकु इहा बि हिकमत आहे त वसीलो बि कमु ईंदो आहे सुभान अल्लाह नंबर ॿियो मुंहिंजो नबी रब जे दीदार में मुस्तग़रक़ हुयो अल्लाह जे दीदार में मुझे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तवज्जो सजो रब जे जलवे में हो वो पाण 50 वक्त मिली पाण कबूल कयो मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो त साईं 50 वक्त कोन पढ़दा पंहिंजे रब दे मोटी वञ पंज वक्त माफ़ तई 9 भेरा महबूब पंहिंजे मिठड़े मालिक ॾे विया 45 वक्त माफ थी विया सुभान अल्लाह हिकड़े मौलवी पे तकरीर कई उन तकरीर में को मुंजड़ो को सिराई में बैठो सुभान अल्लाह सिराई में बैठा दुनिया के दे हिकड़ा चक्कर दे विया ते जान ही छुट को विया सुभान अल्लाह समझा मिठा हाणे जेके वसीले खे मञन था उहे 5 वक्त पढ़न जेके वसीले खे नथा मञन उहे 50 पढ़न जो मूसा अलैहिस्सलाम वसीलो बणियो ऐं महबूब अलैहिस्सलाम वरी रब जे दीदार ते वञन पिया अल्लाह 5 माफ़ कयो भला अल्लाह न पियो जाने त मूंखे मुकरर 5 करणियूं आहिनि पर महबूब खे वापस छो कयो सुभान अल्लाह हिकड़े धक में पहिरीं चक्कर में अल्लाह माफ़ करे छॾिया त महबूब 45 माफ़ कन न अल्लाह ॼाणे पियो मुंहिंजो महबूब वरी अचे मुंहिंजो दीदार करे ऐं जॾहिं मोटी वञे बुखारी शरीफ में ये लफ़्ज़ हुजल त मर आनी फ़क़द रअल हक़ जे मूंखे ॾिठो ते ख़ुदा खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ भाउ सरकार जो मेराज काफ़ी वाक़ियात आणे थो ॾिघो मौज़ू आहे पर हाणे अचो त मौला अली जो ज़िक्र कंदा हलूं सुभान अल्लाह ऐं नमाज़ सरकार रब खां वठी आया आहिनि रब करीम ॾिनी आहे उम्मत लाइ अदा तोखे को नंढो तोहफ़ो ॾिए थो असां बगड़ियूं था हाणे फलाणे दी मूले तोहफ़ो मोकिलियो आहे ऐं अल्लाह जेको तोहफ़ो ॾिनो आहे सो घटि आहे सुभान अल्लाह तोहफ़ो आहे उन तोहफ़े खे अदा करण लाइ सोणी मस्जिद आहे सुभान अल्लाह
ऐं अञा जी छित न पई आहे हेॾो सारो कमु रहियो पियो आहे सुभाणे अल्लाह चवंदव जी चयो तो अल्लाह तो चंदो भी दे मस्जिद जी छित हणाईंदो सुभान अल्लाह आसमान जा मलाइका जी हिते तगारियूं खणदा जा तोखे मूंखे खणियूं आहिनि वाले वारनि खे खणियूं आहिनि 10 बाय 10 जो कमरो 8 ॾींहंनि में ठही थो वञे अॻिते खणी मौलवी खे घर जो ॾिने खे न घुरा पर मां ॿ टे ॻाल्हियूं करे वेंदुसि शर्म करे हिदायत ॾे मोहब्बत ॾे मां इन करे थो कयां त रब मुंहिंजा लफ़्ज़ क़बूल करे ऐं तोखे पहले वारनि खे जज़्बो जागे रब काइनात जो घर मर्द सिंगार जी वञे सुभान अल्लाह।